अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाकिस्तान जी मीडिया मां इहा उम्मीद रखण त हू सिंधियुनि बलोचनि पश्तून लाइ आवाज़ उथारंदा त इहो पाण खे बेवकूफ़ बनाइण खां अलावा ॿियो कुझु बि न आहे। उन्हनि हमेशह हर दौर में रियासत जी ग़लति नैरेटिव खे कुल्हो ॾिनो आहे। जिन बि रियासत जी ग़लति नैरेटिव खे चैलेंज कयो आहे उन्हनि खे टाइटल ॾेई करे ख़ामोश कराइण जी कोशिशि कई वई आहे। उहे टाइटल हर दौर में साॻिया रहिया आहिनि। तव्हां सिंधी नेशनलिस्ट आहियो, तव्हां इंटायर स्टेट आहियो, तव्हां नैरो माइंडेड आहियो, तव्हां रेसिस्ट आहियो, पर वक़्तु साबित कयो त तव्हांजो ग़लति नैरेटिव जिन उन्हनि खे सपोर्ट कई उहे ग़लति हुया। मां अॼु पाकिस्तान जी मीडिया ते ॻाल्हाईंदमि जिन खे अॼुकल्ह बुखार चढ़ियो आहे नवनि सूबनि जो। हू हुन जे हवाले सां प्रोपेगेंडा पिया कनि। तव्हांजी प्रोपेगेंडा तव्हांजी नाकाम हुकूमत इहो ते न कंदी त सूबा ठहंदा या न ठहंदा। इहो ते सिंधी कंदो, इहो ते बलोच कंदो, इहो ते पश्तून कंदो त सूबा ठहणु घुरजनि या न ठहणु घुरजनि। पर तव्हांजे डबल स्टैंडर्ड खे वाखो करणु ज़रूरी आहे। वेस्टर्न मीडिया खे त तव्हां लेक्चर ॾींदा आहियो त तव्हांजी हेडलाइंस कीअं हुजणु घुरजनि, तव्हांजे वर्डिंग कीअं हुजणु घुरिजे। पर जॾहिं तव्हांजे टीवी चैनल्स ते ॻाल्हि थी अचे, उन्हनि जे कुझु सहाफ़ियुनि ते ॻाल्हि थी अचे, पोइ तव्हां डिप्लोमेटिक लैंग्वेज छो पिया इस्तेमालु कयो? पोइ तव्हांखे उते सहाफ़त जा एथिक्स यादि छो न पिया अचनि? हिते ॻाल्हि सिर्फ़ु सूबनि जी कोन्हे, हिते ॻाल्हि हुकूमत जे हर ग़लति कम खे कुल्हे ॾियण जी आहे। वेझड़ाईअ में हुकूमत इंटरनेशनल मीडिया खे रिस्ट्रिक्ट करण लाइ कुझु गाइडलाइंस ॾिनियूं। ही उनखे जस्टिफाई कनि पिया। हिकु पासे चवनि पिया त दे बिलीव इन फ्री स्पीच एंड देन दे जस्टिफाई दोज रिस्ट्रिक्शंस। हाउ कैन यू जस्टिफाई दोज रिस्ट्रिक्शंस? इहा हुकूमत जी ज़िम्मेवारी न आहे त हू ॿुधाए त कहिड़े सहाफ़ी खे किथे वञी करे रिपोर्टिंग करणी आहे या न करणी आहे। हिते ॻाल्हि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कुझु रिस्ट्रिक्शन्स जी न आहे। हिते ॻाल्हि इहा बि आहे त तव्हांजो पूरी जी पूरी मीडिया, तव्हांजो टीवी चैनल्स धुर थी बीठा आहिनि। जेके एक्चुअल सहाफ़ी आहिनि उहे कॾहिं बि धुर थियण खे सहाफ़त जो नालो न ॾींदा। मां हमेशह हिकु ॻाल्हि चवंदी रहंदी आहियां, मुंहिंजो हुन ते हमेशह यकीन बि रहियो आहे। मां हुनखे ॿीहर रिपीट कंदमि त जर्नलिस्ट इज़ नॉट स्पोक्स पर्सन फॉर स्टेट, रियासत। जर्नलिस्ट इज़ स्पोक्स पर्सन फॉर द ट्रुथ एंड फॉर विक्टम्स। पर अफ़सोस सां पियो चवणो पवे त तव्हां हुकूमत जे ग़लति कम खे जस्टिफाई पिया कयो, तव्हां हुनजी धुर था थियो, तव्हां उन लाइ प्रोपेगेंडा पिया कयो। ऐं वेझड़ाई में त कुझु चैनल सर्वे बि कराया नवनि सूबनि खे सपोर्ट करण लाइ। उन्हनि जे नवनि सूबनि खे सर्वे खे ॾिसी करे यकीन कयो मूंखे गुस्सो बि न आयो, मूंखे खिल पे आई। उन्हनि जे नवनि सूबनि सर्वे खे ॾिसी करे मूंखे जनरल ज़िया जो रेफरेंडम यादि आयो। हिननि जूं हरकतूं साॻियूं आहिनि, पोइ उहो हिकु आमिर जी हुजे या हिननि जूं टीवी चैनल्स जूं हुजनि। हाणे हिननि जा ही फेक सर्वे तय कंदा त सूबा ठहंदा या न ठहंदा। मां अॻु में चई चुकी आहियां त सूबा ठाहिण जो फ़ैसिलो ऑपरेस्ट नेशन कंदियूं, बलोच कंदो, सिंधी कंदो, पश्तून कंदो। इहो फ़ैसिलो तव्हांजी प्रोपेगेंडा न कंदी। पर तव्हांखे हिकु सलाह ॾींदी थी हलां त माज़ी मां सिखी वठो। माज़ी में ॾिसी झाती पाए ॾिसी वठो त 1 यूनिट जो नतीजो छा थियो, कालाबाग डैम जो नतीजो छा थियो, जिन जी तव्हां प्रोपेगेंडा कई, जिन जी तव्हां सपोर्ट कई। हिन वक़्तु हिकु भेरो ॿीहर तव्हां सर्वे करे सूबनि जे नैरेटिव खे को सपोर्ट न पिया कयो, तव्हां पाण खे वाखो पिया कयो। मां तव्हांजी सहाफ़त खे सहाफ़त जो नालो न ॾींदमि ऐं को बि सुलझियल माण्हू इनखे सहाफ़त जो नालो न ॾींदो, छो जो सहाफ़त रियासत जी धुर न हूंदी आहे। सहाफ़त विक्टम जी धुर हूंदी आहे, ट्रुथ जी धुर हूंदी आहे। ऐं तव्हांखे आख़िर में सलाह ॾींदसि त तव्हां जंहिं सहाफ़त जी ॻाल्हि था कयो, जिनखे मां ॿीहर रिपीट कंदमि त मां उनखे सहाफ़त जो नालो न ॾींदसि, पर जिन खे तव्हां पाण पिया चओ त इहा सहाफ़त आहे, कम से कम तव्हां उन सां त ईमानदारी रखो। उनखे सर्कस न बणायो, उनखे तमाशो न बणायो। उन सां थोड़ी ईमानदारी रखो।